में हार्डवेयर की दुकान ऐं मुलाज़िम मथां मेमण बिरादरी के 2 नौजवाननि हमलो करे खेनि ज़ख़्मी करे फ़रार थी विया। नतीजे में दुकान मालिक दानियाल राजपूत ऐं मुलाज़िम अकीब कुरैशी सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन मौक़े ते मुतासिर ॿुधायो त जवाबदार हसनैन ऐं इरशाद मेमण ओचितो हमलो करे असांखे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। वाक़िए ख़िलाफ़ मक़ामी थाणे ते एनसी दाख़िल कराई आहे। पुलिस ॿिन्ही धुरियुनि जे हिकु हिकु माण्हू खे गिरफ़्तार करे वई आहे। मुतासिरनि एसएसपी नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। सखर जे एयरपोर्ट थाणे जी हद में गुज़िरियल राति ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान शहीद थींदड़ पुलिस एहलकार खावंद बख़्श जी जनाज़े नमाज़ पुलिस हेडक्वार्टर सखर में अदा कई वई। उन मौक़े ते डीआईजी सखर, एसएसपी सखर ऐं ॿियनि पुलिस अमलदारनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त शहीद पुलिस एहलकार जा क़ातिल गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। पनो अकिल कोराई वाह बंद खे 50 फुट खां वधीक गारो पइजी वियो। पाणी सीपेक ज़रिए मुख़्तलिफ़ ॻोठनि में दाख़िल थी वियो। आपाशी अमलो इतला मिलण बावजूदि वाक़े वारे हंधि न पहुतो। गारे पवण सबबि केतिराई ॻोठ ऐं हज़ारे एकड़ तयारु फसल पाणी हेठि अची वियो। सिंधु दरिया जे वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी आहे। गुडू बैराज में विचोले दर्जे वारी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज जो मथियों वेकिरो 4,43,494 क्यूसेक ऐं हेठियों वेकिरो 4,34,294 क्यूसेक। सखर बैराज वटि 24 कलाकनि दौरान 34,034 क्यूसेक पाणी वाध थी आहे, जॾहिं त सखर बैराज जो मथियों वेकिरो 3,74,800 क्यूसेक ऐं हेठियों वेकिरो 3,59,050 क्यूसेक। कोटरी बैराज जो मथियों वेकिरो 2,33,788 ऐं हेठियों वेकिरो 2,31,763 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। मेहड़ में फ्रूट वापारी खां लखें रुपयनि जी फुर करण वारे वाक़िए ते नौजवान एक्शन कमेटी पारां बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुतासिर वापारी बाबू खोसो, फिदा हुसैन कमानगर, मुश्ताक खोसो, माशूक खोसो ऐं नौजवान एक्शन कमेटी मेहड़ जे नौजवाननि चयो त मेहड़ में कारोबार करणु गैर महफ़ूज़ बणिजी वियो आहे। ईअं ॾिठे जो हथियारबंद हथियार जे ज़ोर ते वापारी बाबू खोसे खां 4 लाख रुपया रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। हुननि एसएसपी दादू खां मुतालबो कयो त फ़ौरन खे गिरफ़्तार करे रक़म वापसि कराई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी गुडू बैराज पहुची पाणी वहकरनि ते ब्रीफिंग वरिती। उन मौक़े ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख़्श मेहर, MNA अलीगौर खान मेहर ऐं ॿिया मौजूदु हुया। सूबाई वज़ीर आपाशी जाम खान शोरो PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे पाणी वहकरनि ऐं चाड़ मुतलिक़ ब्रीफिंग ॾिनी। जाम खान शोरो चयो त गुडू बैराज मां 7 खां 8 लख क्यूसेक पाणी गुज़र थींदो। बचावबंद मज़बूत आहिनि। पंजाब खां ईंदड़ ॿोॾि जो पाणी आसानी सां गुज़री वेंदो। पंजनद हेठि पाणी वहकरनि में लाथ खां पोइ पंजनद जो मथियों वेकिरो 3,96,836 क्यूसेक ऐं हेठियों वेकिरो साॻियो आहे। गुडू ऐं सखर बैराज जे वहकरनि में मुसलसल चाड़ थी रहियो आहे, जॾहिं त कोटरी बैराज जे पाणी वहकरनि में लाथ थी आहे। गुडू, सखर ऐं कोटरी बैराजनि में विचोले दर्जे वारी ॿोॾि बरक़रार आहे।